दरिया खान मरी में जसकम जिले नौशरो फिरोज पारां सिंध में धारियन खिलाफ रैली नुसरत वाह मोरी खां जसकम के मरकजी सीनियर वाइस चेयरमैन अमजद खान महेसर, मरकजी प्रेस सेक्रेटरी दीदार शाम, जसकम जिले नौशरो फिरोज के चीफ ऑर्गेनाइजर फैसल मस्तोई, शहीद बनजीराबाद के जसकम अगवान अली रजा खासकेली, जसकम तालके नौशरो फिरोज के डिप्टी ऑर्गेनाइजर इमाम बख्श उमरानी की अगवानी में रैली कढ़ी वई। रैली मेन बाजार चांदनी चौक मीनारा चौक खां थींदी बस स्टॉप ते पहुती। रैली में जसकम अगवाणन समेत समें कारकुनन ऐं इलाइक़े वासिन शिरकत करे गो अफगानी गो सिंध में धारिया नामंजूर जा नारा हया। उन मौके ते जसकम के मरकजी सीनियर वाइस चेयरमैन अमजद महेसर, दीदार शाम, अली रजा खासखैली ऐं ॿियनि चयो त धारियनि जी लोध सबब सिंध जो अमन अमान तबाह थी वियो आहे। उन्हनि चयो त अफगानी सिंध जे मासूम ॿारनि औरतुनि खे अगवा करे अफगानिस्तान स्मगल करे रहिया आहिनि। इन्हनि खिलाफ पिण कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।